सलाम दोस्तों। असां अॼु मांझांदड़ी जे फ़सुल जे बारे में कुछ मालूमात वठण ऐं उन जी वीडियो ठाहिण जे लाइ असां हिते सखी सुल्तान शाह ते पहुतल आहियूं। हिते सखी सुल्तान शाह ते तमामु सुठी वणकारी ऐं हिननि फ़क़ीरनि जी तमामु बहितरीनु महिनत थियल आहे, जेका तव्हांखे ॾेखारियूं पिया। कोनो काप्स जे केतिरनि ई वणनि ते ॾाढी बहितरीनु कटाई ऐं सुहिणे नमूने हिकिड़ो मंज़र ठहियलु आहे, जेको तव्हांखे ॾेखारियूं था। ही बग़ैर कटिंग जे वण आहिनि ऐं उनखां अलावा अंदरि बाक़ाइदा सुहिणी कटिंग थियल आहे, तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत अंदाज़ में, जेका तव्हांखे ॾेखारियूं था। हिते बाक़ाइदा जीअं त ऋण में हिकिड़ो बहितरीनु मंज़र ठहियलु आहे, जंहिंखे ठाहियो अथनि ऐं बाक़ाइदा हिकिड़ी महिनत सां हिते वणकारी ऐं बाग़बानी कई अथनि, जेका तव्हां ॾिसी सघो था। वणनि ऐं ॿूटनि जो असांजो पेज, असां हिन कोशिश में आहियूं त पंहिंजे सिंध में जेका वणनि ते का महिनत थियल आहे या जेके कुझु पाण मुरादो थींदड़ वण आहिनि या कुझु जेके अहिड़ा वण आहिनि जेके बाक़ाइदा हिकु तरतीब सां काया वञनि था या फ़सुल जी शक्ल में, उन्हनि सभिनी खे असां कैप्चर करे आवाम ताईं पहुचायूं ऐं आवाम उहो ॾिसी सघे त असांजी सुहारी सिंध में वणनि जी छा अहमियत आहे, कहिड़े तरीक़े सां उन्हनि जी ख़िदमत कई थी वञे। बहितरीनु अंदाज़ आहे। नाज़रीन, हिते कटाई जा केतिरा ई मुख़्तलिफ़ नमूना मौजूदु आहिनि, जेके तव्हांखे असां ॾेखारियूं था। ॾिसी सघो था त कहिड़े सुहिणे नमूने हिननि खे कटिंग करे ऐं हिकिड़ो बहितरीनु मंज़र जोड़ियो वियो आहे। केतिरा ई वण आहिनि हिते, ख़ासि करे कोनो काप्स या सदाबहार जे वण ते हिननि तमामु घणी महिनत कई आहे। उनखां अलावा क़ब्रिस्तान जे करे हिते क़बरनि जी झझी तादादु मौजूदु आहे। सखी सुल्तान शाह जो रोज़ो अॻियां साम्हूं नज़र अचे पियो, ॾाढो बहितरीनु तरीक़े सां उन जी बि ख़िदमत थियल आहे। कंहिं पार्क खां घटि न आहे ही मंज़र, तमामु बहितरीनु मंज़र, जंगल में मंगल जी सूरत अख़्तियार कयल आहे, तमामु बहितरीनु, तव्हां ॾिसी सघो था।